नासिन एक अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया त पंजाब पुलिस पंजाब जे अॻूणे गवर्नर मियां अज़हर खे गिरफ़्तार करे वरितो। पीटीआई अॻवान हमाद अज़हर पंहिंजे वालिद जी गिरफ़्तारी जी तस्दीक़ कंदे ॿुधायो आहे त संदसि वालिद लाहौर जे तक NA 129 जो उम्मीदवार हो, जंहिंखे पुलिस गिरफ़्तार कयो आहे। ॿुधायो त 82 वरियनि जी संदसि वालिद खे पंहिंजे तक में चूंड रैली कढण दौरान पुलिस गिरफ़्तार कयो आहे। बुज़दिल लाॾाणी ऐं ख़ौफ़ज़ादा हुकूमत जे हुकुम खे मुंहिंजे वालिद खे गिरफ़्तार कयो आहे। नाज़रीन, एक ॿीहर असां अहम ख़बर से कयूं पिया। पंजाब पुलिस पंजाब जे अॻूणे गवर्नर मियां अज़हर खे गिरफ़्तार करे वरितो। पीटीआई अख़बार हमाद अज़हर पंहिंजे वालिद जी गिरफ़्तारी जी तस्दीक़ कंदे ॿुधायो आहे त संदसि वालिद लाहौर जे तक NA 129 जो उम्मीदवार हो, जंहिंखे पुलिस गिरफ़्तार कयो आहे। ॿुधायो त 82 वरियनि जी संदसि वालिद खे पंहिंजे तक में चूंड रैली कढण दौरान पुलिस गिरफ़्तार कयो आहे। बुज़दिल लाॾाणे ऐं ख़ौफ़ज़ादा हुकूमत जे हुकुम खे मुंहिंजे वालिद खे गिरफ़्तार कयो वियो आहे।